मुंहिंजो नालो इम्तियाज़ अहमद आहे। कल्ह खां सोशल मीडिया ते मुंहिंजे बाबा जे ख़िलाफ़ु जेका प्रोपेगेंडा सुम्हरनि स्टार्ट कई हुई, उन जे ख़िलाफ़ु असां प्रेस क्लब में आया आहियूं। दरअसल असांजो जेको मैटर आहे उन में असां सां जेको आहे हिननि फ्रॉड करे 8 लख रुपया असां खां वठी रिश्ते जे नाले सां असां सां फ्रॉड कयो आहे। उनजो जेको आहे त मौक़िफ़ में जेको आहे उन्हनि जा जेके रिलेटिव्स आहिनि उन्हनि खे ॿिनि जे बारे में इल्मु आहे। असांजे ख़िलाफ़ु जेको आहे बाबा जी जेका 40 साल थी विया आहिनि, बाबा खे जेको आहे सिटी कंदकोड़ में उनजे ख़िलाफ़ु का बि NC दाख़िल न आहे थी अॼु ताईं। उनजे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते उनजी किरदार कशी कई वञे थी। इहे फ्रॉडी माण्हू आहिनि। असां SSP कश्मीर कंदकोड़ अमजद शेख साहब, DIG लाड़काना ऐं IG सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां अपील था कयूं इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कयो वञे। कंहिं पैसा वरिता हूंदा, कहिड़ी मद में वरिता? 6 महीना पहिरियां उनजो भाउ मोहम्मद बख्श ऐं माई हबीबा ऐं जेको आहे मीर मोहम्मद उहे असांजे घर आया। रिश्ते जे बहाने सां असां खां पैसा वरितनि, उनखां 5 लख रुपया। उनखां पोइ वरी जेको आहे 2 महीना पहिरियां चवनि था हाणे असां ग़रीब आहियूं, असांखे ॾाज लाइ पैसा खपनि था, वरी बाबे खां 3 लख रुपया वरितनि। हाणे वरी चवनि था जेको आहे पैसनि खां हथु खणो, न त तव्हांजे ख़िलाफ़ु सीरीज़ ऑफ केसिस ॿिया दाख़िल कंदासीं। असांजे ख़िलाफ़ु हिकिड़ो पूरो FIR बि हुननि दाख़िल करायो आहे। आहिनि उन्हनि जो जेको आहे 200 मीटर ते असांजो घरु आहे। असांजे पाड़ेवारनि खां असां SSP साहब खे इहो ई मुतालबो कयूं था, अपील था कयूं, इन्वेस्टिगेशन कयो वञे। जेकॾहिं इहा शइ साबित थिए त असां कसूरवार हीअ जेको आहे फ्रॉडी आहिनि ऐं फ्रॉड जे मुबालगे ते जेको असांखे ब्लैकमेल था कनि ऐं असांखे इहे था चवनि त वरी तव्हांजे मथां FIR कंदासीं। त उन्हनि करे उनखां बाद में वरी ॾाज जे बहाने में असां खां पैसा वठी करे उन्हनि जेको आहे उन्हनि जो जेको आहे बाबो फौत थी वियो, गुलाम यासीन सुमरो। उनखां पोइ माई हबीबा जेको आहे पंहिंजे भाइरनि सां मिली करे हिकिड़ो फ्रॉड रचाए असां खां पैसा वठी वई। उनखां पोइ हाणे चए थी त इन पैसनि खां हथु खणो। साईं उन्हनि जा पंहिंजा रिलेटिव्स इन बारे में शाहिद आहिनि। जी लिखत न आहे सर वियो इन फ्रॉड जे बहाने ते जेको असांखे चवंदा असांजे पैसनि खां बि हथु खणो ऐं जेको आहे रिश्ते खां बि हथु खणो, असां तव्हांखे छॾींदा न। इन जे जेको आहे तव्हांजो जेको आहे सीरीज़ ऑफ FIR ॿियूं दर्ज कंदासीं। 2009 में आयो उते असांजे मेड़ थी आयो त बाबा असां तव्हां सां रिश्ता करणु चाहियूं था। असां मां कर्ज़ा ई आहियां, बाबो मुंहिंजो असांजे बाबे खे बाबो करे छॾींदो। बाबा मां तव्हांजो घर भलो आहे, मां तव्हांखे ॾियणु चाहियां थो, तव्हां शरीफ़ आहियो बेइंतिहा। जी 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 ऐं 15-20 ॾींहं अॻु में मां अदी हबीबा सां मुंहिंजो फ़ोन ते कॉन्टेक्ट कयो। मां चयो कराची रहे थो, हिन टाइम बि उहो कराची रहे पियो, पोइ आयो आहे हिते। उन इहा ॻाल्हि कयो 17 तारीख़ ते मां कंदकोड़ शहर ईंदुमि, पोइ अदा तव्हांजे घर ईंदुमि, पोइ जेको बि तव्हां ॻाल्हि कंदो असांखे क़बूल आहे। जज जे माना कोर्ट चढ़िया, असांखे धमकियूं ॾिनो, चवनि बाबा तव्हां पंहिंजे पैसनि मूं न त असां तव्हांजे मथां FIR कराईंदासीं, असांखे न त ॿिया पैसा बि ॾियो। साईं उन्हनि जा पंहिंजा रिलेटिव्स आहिनि जेके शाहिद आहिनि। असां चवंदा फ़ैसिले लाइ जिते उहे फ़ैसिलो कनि, फ़ैसिले लाइ तयारु आहियूं। उन्हनि जे रिलेटिव्स खे असां वठी ईंदासीं। हा ॿी ॻाल्हि, अगरि इहे ॻाल्हि करनि था असांजे घर में माना इन्हनि हिरासा कया आहिनि, असांजे मथां माना तशदुद कयो आहे, को बि पाड़े वारो इंक्वायरी थिए असांजे, अगरि असां उनजे घर जे विया आहियूं बि असां ॾोह यारी हर